वैसे तो पूरा का पूरा शहर पहले से ही गंदगी का मरकज था, मगर इस मौजूदा म्यूनसिपल चेयरमैन की करप्शन और बद इंतजामी की वजह से इस वक्त 7 लाख वाली आबादी पर मुश्तमिल शदाद कोट के शहरी बढ़ते हुए गंदगी के बायस बहुत सी मुश्किलात के साथ बहुत सी बीमारियों का शिकार हो रहे हैं। इस वक्त 15 से 20 केसेस डेंगू के, जिन्हें लाड़काना समेत मुख्तलिफ बड़े शहरों में इलाज के लिए रेफर कर दिया गया है। में सॼो शहर, सॼी बाज़ार, सॼा मेन रोड तबाह लॻा पिया आहिनि ऐं जिथे किथे नालियुनि जो किनो पाणी बीठल आहे। उन में न चेयरमैन जी दिलचस्पी आहे, न कंहिं काउंसलर जी दिलचस्पी आहे, न MNA जी दिलचस्पी आहे, न असांजे MP साहिब जी दिलचस्पी आहे त को शहर साफ़ु थिए ऐं शहरी साफ़ु माहौल में रहनि। तव्हां हिते ज़ुल्म ॾिसो न बाज़ार में। हाणे बाज़ार में बुहारी वारो 9 बजे खां पोइ थो अचे। जॾहिं कल्ह असां हुन खां पुछियोसीं भाउ तूं एॾो देरि अचंदो, असां त उहो ई धूड़ था थी वञूं, किन थो लॻे। माण्हू सुबुह जो तयारु थी, जॾहिं तव्हां ॻाल्हि कई त स्कूली ॿारड़ा निकिरनि था त उन्हनि जो साॻियो ई गुज़रण सफ़र जेको आहे सो किने पाणी में थिए थो, त पोइ फ़ाइदो कहिड़ो जेको आहे सो इन अमले रखण जो, इन्हनि जो इहे सभई माण्हुनि जो अमलो म्यूनसिपल कमेटी में हुजण बावजूद बि शहर जी का बि सफ़ाई नथी थिए। सो असांजो आला इदारनि खां इहो ई मुतालबो आहे त शहर में सफ़ाई कराई वञे ऐं जेके घोसड़ू मुलाज़िम आहिनि त उन्हनि जो खे इहो पघार बंदि कई वञे ऐं जेको आहे सो शहर खे साफ़ कयो वञे। वश न्यूज़ से बात करते हुए एक शहरी का मजीद कहना था कि एक तरफ शहरी बढ़ते हुए गंदगी के बायस मुख्तलिफ बीमारियों की लपेट में हैं, तो दूसरी तरफ म्यूनसिपल चेयरमैन करप्शन करने में मसरूफ़ अमल दिखाई दे रहे हैं, जिन्हें शहरियों के दर्द और तकलीफ का कोई एहसास नहीं है। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश TV, शदाद कोट।